पाछन पोया हल्ला थी मां। पंहिंजी या फ्रस्ट्रेशन मुझे सामू न रख हर्षिला। तो की मुंजी मोहब्बत फ्रस्ट्रेशन थी लगी? तू पाण के मोहब्बत जो पैगंबर को थींदो आही न। मां थी ॿुधायां तोखे त तूं छा आहीं। मिस्टर सैफ, तू वो नाकाम ऐं नाकारा इंसान आहीं। तोखे त मोहब्बत जे मीम जी भी ख़बर ना है। इन करे तोखे तुंहिंजी ज़ाल छॾे वई। अर्शी, नाकाम ऐं नाकारा त तूं आहीं जो मुंहिंजी मोहब्बत हासिल न करे सघी। हाणे तूं पंहिंजे पीउ जो इन्फ्लुएंस इस्तेमाल करे तूं मूंखे हासिल करण थी घुरी। हाँ अर्शी, तुंहिंजो इहो ख्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो, कॾहिं बि न। तव्हांजे ख़िलाफ़ इंक्वायरी थी आहे। नैब तव्हांजे ख़िलाफ़ कदम पई खणे। अच्छा, नैब मुझे न, पर इहो मिसरम तव्हांखे कंहिं ॿुधायो? सूमल हाणे मुझे गीची में पवंदी थी वञे। तू एक कम कर, सूमल के उड़ाए छॾीस। जी बॉस, मां सम्झुमि न। त पोइ उन जो एक्सीडेंट करे छॾ। सूमल अॼु इस्लामाबाद जे लाइ घरां रवानी थींदी। वो इस्लामाबाद न पहुचे, आसमाननि ते पहुची वञे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।